बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। सिंध एम्प्लॉइज़ अलायंस सी जी तमाम तबक़नि जी मुंहिंजी लीडरशिप जी मीटिंग हैदराबाद में थी गुज़री, जंहिंमें इहे फ़ैसिला कया विया आहिनि त जेके तालाबंदी जो ऐलान 23 खां 27 ताईं हुयो उनखे एक्सटेंड था कयूं 6 अक्टूबर ताईं। इहो इन जे करे त सिंध गवर्नमेंट कंहिं क़िस्म जो सी जी लीडरशिप सां न राब्तो कयो आहे, न सिंध गवर्नमेंट को सीरियस इन जो इतिजाज जो नोटिस वरितो आहे। इन जे करे सभिनी दोस्तनि खे अपील आहे त लॉकडाउन जीअं एज़ इट इज़ हुयो उहो कंटिन्यू 6 अक्टूबर ताईं हलंदो। 6 अक्टूबर ऑलरेडी अनाउंस आहे, बिलाल हाउस जे 12 लखे मुलाज़िम गैर मुअय्यना मुद्दत ताईं धरनो हणंदा, उहो कंटिन्यू थींदो। ऐं ईंदड़ सूमर 29 सेप्टेंबर 30 सेप्टेंबर अंगारे जो ॾींहुं पूरी सिंध जे अंदरि ज़िले हेडक्वार्टरनि में प्रेस क्लब जे डिस्ट्रिक्ट प्रेस क्लब जे 12 टोकन हंगर स्ट्राइक थींदी 4 कलाक जी। तंहिंजे करे सभिनी खे अपील कंदुमि, सभिनी तंहिंजी मुंहिंजी लीडरशिप खे त इन ते अमल कयो वञे। ऐं उन खां अलावा मां हिन प्लेटफॉर्म तां सी जे प्लेटफॉर्म तां हेल्थ डिपार्टमेंट में जेतिरियूं तंज़ीमूं स्पेशली ग्रैंड हेल्थ अलायंस जी लीडरशिप, सेक्रेटरीट जे मुलाज़िमनि जी सेनवा ऐं यूनिवर्सिटीज़ जे अंदरि टीचिंग स्टाफ, नॉन टीचिंग स्टाफ, टीचर एसोसिएशन खे गुज़ारिश थो कयां त जीअं पूरी सिंध लॉकडाउन में ऑफिसूं इदारा सभु बंदि आहिनि, तव्हां बि महिरबानी करे पंहिंजे भाइरनि सां गॾु थी इन लॉकडाउन ते अमल करायो। इंशाअल्लाह फतेह हक़ सच जी थींदी इन उमेद सां त सभु वर्कर इन अलायंस जे सभिनी स्टेज ते सख़्ती सां अमल कराईंदा। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।